नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त ठठों खबर ॾींदा हलूं त आल सिंध रेवेन्यू एम्प्लॉइज एसोसिएशन ज़िले ठठे यूनिट जी ज़ेर निगरानी हेठ DC ऑफिस दरबार हाल मकली में गॾिजाणी मुनक़िद कई वई, जंहिंमें आल रेवेन्यू सिंध एम्प्लॉइज एसोसिएशन जा मरकज़ी अॻवान सीनियर नायब सदर सरफराज भट्टी, नायब सदर रंजत अली लाशारी ऐं सोशल सेक्रेटरी तनवीर मला ख़ुसूसी शिरकत कई। मरकज़ी अॻवान गॾिजाणी जी सदारत कंदे ज़िले उहिदेदारनि ऐं सभिनी रेवेन्यू मुलाज़िमनि ते ज़ोर ॾींदे चयो त 9 जून 2021 ते कराची प्रेस क्लब ते थींदड़ धरणे में ज़िले जे तमाम मुलाज़िमन जी भरपूर शिरकत करण के हवाले से अॼु खां इन मुहिम की शुरुआत कई वने ऐं तमाम मुलाज़िमन के आगाही ॾिनी वने ऐं उन ॾस में ठठो यूनिट जा अॻवान पंहिंजा समूरा वसीला कुतुब में आणींदे का बि कसर न छॾी त जीअं भरपूर शिरकत कराए धरणे के कामयाब बणाए सघिजे ऐं शिरकत करण वारनि मुलाज़िमन जी मुकम्मल तफ़सील सां गॾु फुर्सत तरतीब ॾेई खेनि जल्द उमाणी वने। मरकज़ी अॻवाननि वधीक चयो त 9 जून ते प्रेस क्लब कराची जे अॻियां धरणे हणण जो मक़सद गरीब सरकारी मुलाज़िमन जे पगारुनि में मौजूदा महंगाई के हिसाब से बेहतर इजाफो, ग्रुप इंश्योरेंस अपग्रेडेशन ऐं ॿियनि तमाम जायज़ हक़नि जे हासिलात ऐं मनता लाइ मुंज़िम जदोजहद जो आगाज़ करण है। जेकॾहिं धरणे ॾियण जे बावजूद भी हुकूमत सिंध गरीब मेहनतकश मुलाज़िमन जा जायज़ मुतालबा पूरा न कया त पोइ ॿी सूरत में कोर्ट में भी वञी सघिजे थो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।